ख़बर शेयर कयूं था ॾहरकी मां। ॾहरकी वेझो ॻोठ मोहम्मद बख़्श कुंभर जे रहवासी ॻोठाणनि पारां पुलिस ऐं बासरनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ जमील कुंभर, मोहम्मद ख़ान कुंभर, नदीम कुंभर ऐं ॿियनि जी अॻुवाणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते जमील कुंभर दाहींदे चयो त असांजो बिरादरी जे पुन्नू कुंभर, शहदाद कुंभर, अली मर्दान कुंभर ऐं ॿियनि सां जहिड़ो हलंदड़ आहे, जंहिं तां उन्हनि असां मथां हमिलो करे मुंहिंजी बांहुं भञण समेत भाइरनि ऐं भाइटनि खे ज़ख़्मी कयो हो, जंहिंजो केस पिणु मॉडल कोर्ट घोटकी जी अदालत में हलंदड़ आहे। जंहिं बाद राति देर सां दोस्तनि सां गॾिजी घणो शराब पीअण सबबि नौजवान माशूक कुंभर पंहिंजे चाचनि सां कावड़जी पाण मथां फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। जंहिं तां ख़ुदकुशी कंदड़ नौजवान जा पुन्नू कुंभर, शहदाद कुंभर ऐं ॿिया पुलिस सां मिली असां मथां नौजवान खे क़त्ल करण जो केस दाख़िल कराइण चाहिनि था। जंहिं तां ॾहरकी पुलिस असांजे घरनि ते चढ़ायूं करे असां ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनो आहे। हिन SSP घोटकी ऐं आला इख़्तियारनि खां अपील कई त नौजवान जे क़त्ल थियण वारे वाक़िए जे कंहिं ईमानदार ऑफिसर खां जांच कराए असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॾहरकी जे ॻोठ मोहम्मद बख़्श कुंभर जे ॻोठाणनि जो पुलिस ऐं बिरादरी जे माण्हुनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज SSP घोटकी ऐं आला इख़्तियारनि खां इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो करे छॾियो।